सिंध जे तारीख़ी माग गोरख हाल स्टेशन ते जिते पूरे पाकिस्तान मां सयाहत जे लाइ सैर ऐं तफ़रीह जे लाइ काफ़िलनि जी सूरत में फैमिली जी सूरत में माण्हू हिते पहुचनि था ऐं हिते हिननि कुदरती नज़ारनि खे ॾिसी करे लुत्फ़ अंदोज़ थियनि था। कोशिशि कंदासीं हितां जे सयाहत कंदड़नि माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू केतिरे क़दुरु इन कुदरती नज़ारनि मां मुस्तफ़िद थिया आहिनि ऐं उन्हनि केतिरो इंजॉय कयो आहे ऐं उनखां बाद हिते जे क़दुरु उन्हनि खे केतिरे क़दुरु उन्हनि खे तकलीफ़ूं पहुतियूं आहिनि उन्हनि ते रस्तनि में ऐं हिते कहिड़ी शइ जी खोट आहे जेका गवर्नमेंट तरफ़ां आला अख़्तियारनि तरफ़ां उनखे पुराओ कयो वञे। कोशिशि कंदासीं उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। तव्हांखे ख़बर आहे त नादरन एरियाज़ में माण्हू अक्सर करे घुमण वञनि था पिया ऐं जेके बि विज़िटर्स आहिनि उन्हनि जो गर्मियुनि में सभिनी जो मुंहुं नादरन एरियाज़ जो हूंदो आहे। पर असां वॾा ख़ुशनसीब आहियूं त ख़ैर इन सिंध में असां वटि अहिड़ो हिकिड़ो बहितरीन वेन्यू आहे जिते तव्हां विज़िट करे सघो था ऐं जिते अची करे तव्हां इहो महसूसु करे सघो था ॼण त तव्हां कोमरी में आहियो या नादरन एरियाज़ जे कंहिं इलाइक़े में आहियो। बसि हिते कुझु शयूं इहे ॾिसण जहिड़ियूं आहिनि त जेकॾहिं हिते डेवलपमेंट सुठी थियल हुजे हा त शायदि काफ़ी माण्हू नादरन एरियाज़ खां वधीक हिते प्रिफर कंदा छाकाणि त उन्हनि खे कुझु इकोनॉमिकली सुठो पए हा ऐं उन्हनि जा एक्सपेंडिचर्स जेके आहिनि उहे घटि थियनि हा। हाणे होॾे वञण ऐं हिते में इहो फ़र्क़ु आहे त हिते तव्हांखे साॻियूं ई शयूं साॻा ई नज़ारा ऐं साॻियो ई फील हिते तव्हांखे थींदो जेको तव्हांखे उते थींदो आहे। त मुंहिंजे ख़्याल सां ही हिकिड़ो बहितरु घुमण जे लाइ ऐं विज़िट करण जे लाइ ॾाढी बहितरु जॻह आहे जिते ख़ासि तौर सिंध जे माण्हुनि खे ऐं ॿाहिरनि खे बि हिते अचणु खपे ऐं हिते हिन इलाइक़े खे प्रोमोट करणु खपे। पर इन सां गॾोगॾु सिंध गवर्नमेंट खे खपे त हिन ते डेवलपमेंट अञा हिन जे डेवलपमेंट ते थोरो कमु कनि छाकाणि हीअ हिते एतिरे सभु कुझु हुजण जे बावजूदि डेवलपमेंट न हुजण जे बराबरि आहे ऐं इन माग खे जेतिरो असां बहितरु कंदासीं त न सिर्फ़ु पाकिस्तान मां पर पाकिस्तान खां ॿाहिरों बि माण्हू ईंदा। हिते तमामु ॾाढा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि ऐं हिकिड़ी तमामु सुठी पॉइंट आहे जेका सिंध ऐं बलोचिस्तान खे जोड़े थी छो त हिन खां थोरो पोइ हिते तव्हां ॾिसंदव त बलोचिस्तान शुरू थो थी वञे ख़ुशदार जो इलाइक़ो हितां शुरू थो थी वञे। त मां सभिनी खे इहो सजेस्ट कंदुमि त तव्हां हिते अचो ऐं पंहिंजे इलाइक़े खे प्रोमोट कयो त जीअं गवर्नमेंट जो बि हिते ध्यानु वधे ऐं उहो मज़ीद डेवलपमेंट जा कमु कनि। पूरे पाकिस्तान मां माण्हू अचनि था मुख़्तलिफ़ सूबनि ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि खां हिते इंजॉय करण जे लाइ ऐं असां त एतिरो चवंदासीं त माण्हू हितां कागान नारायण ऐं कागान वञनि था सवात साइड ते वञनि था। असांजी सवात हे सिंध जे अंदरि आहे। असांजी सिंध कुदरती वसीलनि में मालामाल आहे। उन सां गॾोगॾु जेके ख़ूबसूरत कुदरती नज़ारा आहिनि इन में बि तमामु अनमोल आहे। असां जीअं हिते पहुतासीं त तमामु फ़र्क़ु महसूसु थी ऐं हिते हवाऊं तेज़ी सां हलनि थियूं पियूं ऐं थधियूं हवाऊं ऐं ॾाढो लुत्फ़ अंदोज़ थियासीं ऐं हितां ज़िगज़ेग जेकी चहाड़ियूं आहिनि पहाड़नि जूं उहे गाॾियुनि जे वसीले सफ़र कयोसीं तमामु बहितरीनु आहे। पर कुझु ज़रूरी ॻाल्हि इहा मां चवणु चाहींदुसि त सिंध हुकूमत खे इन्हनि शयुनि इन्हनि मागनि ते जेके तारीख़ी माग ऐं ख़ूबसूरत नज़ारा आहिनि उन्हनि ते तवजा ॾियण जी ज़रूरत आहे। रोड रस्ता आहिनि इहे रोड रस्ता न ठहियल आहिनि इन जे लाइ तमामु तकलीफ़ ईंदी आहे गाॾियुनि खे तमामु हाई रिस्क हूंदो आहे। कॾहिं बि गाॾी अगरि पंचर थी वञे या गाॾी जेको बि ब्रेक वग़ैरह टुटी वञे त ज़िंदगी ज़ान थी सघे थी। इन जे लाइ असीं गवर्नमेंट पाकिस्तान खे चवंदासूं गवर्नमेंट सिंध खे बि चवंदासूं वज़ीर आला सिंध खे बि चवंदासूं त महिरबानी करे रिक्वेस्ट आहे असांजी जीअं हिन जा रोड रस्ता सुठा करे सुठा ठाहिनि। असांखे तमामु ॾाढो मज़ो आयो हिते इंजॉय करंदे जॾहिं हिते पुॻासीं त तमामु थधियूं हवाऊं लॻियूं ऐं हिन जूं जेके तमामु चाड़ियूं हुयूं तमामु ज़बरदस्त हुयूं ॾाढो इंट्रस्ट रहियो उन्हनि में। हीअ सिंध जो हिकिड़ो तारीख़ी मतिलबु शहरु आहे ऐं उनखां अलावा 6500 फुट बुलंदी जी ऊचाई ते आहे। हीअ सिंध जी हिकिड़ी अज़ीम शइ आहे हिते घुमण लाइ। मटियारी खां ठीकु आहे असां ख़ाली ॾिसण ई हिते आबो आया आहियूं त असां वटि इहो सिंध में हिकिड़ो ई त पॉइंट आहे जिते अहिड़ी आबो हवा हिन त किथे बि न आहे। तव्हां कराची वञो समुंड ॾिसी अचो समुंड में बि एॾी आबो हवा न आहे। ख़ाली आबो हवा ॾिसण जे लाइ आहियूं बाक़ी पॉइंटूं ॿ टे ख़तरनाक आहिनि। घस कोन्हे अचण जो वञण जो माण्हू किथे
अचे वञे सियाहत खे को इम्प्रूवमेंट करे। सो असां इहा इंजॉय करण जे लाइ आयासीं। ॿिए तरफ़ मौसम जेकी आहे उहा हुते गर्मी हुई, हिते मौसम बि तमामु बहितरीनु आहे ऐं मौसम खे इंजॉय करण जे लाइ असां जेको आहे हिते ओरखल में आया आहियूं। जेको असां माना पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो माना इंजॉय कई आहे पंहिंजी माना हुनखे ज़िंदगी खे। तमामु असांखे बहितरीनु सुठो लॻो ऐं तमामु जेको आहे हिते सेटिंग ऐं माहौल, उन खां बाद में पहाड़ी इलाइक़ो, थधिकार तमामु